ही जेके मख़सूस किताब आहिनि जंहिंखे मां बुनियाद बणाए जेको असां पंहिंजो मक़ालो पेश कयो आहे, इन्हनि में केतिरनि ई जॻहियुनि ते ॿार असां जेको पढ़ाइणु चाहियूं था जंहिंखे, उन जे मिज़ाज जे मुताबिक़ मवाद कोन्हे को। जेकॾहिं किथे को मवाद आहे बि त हुनखे फ़िलासफ़र बणाइण जी कोशिशि कई वई आहे, ॿार सम्झी उनखे किथे बि पढ़ाइण जी कोशिशि न कई वई आहे। ख़ासि तौर ते जेके गावा पब्लिकेशन जा जंहिं ते लिखियो वियो आहे त क़ौमी निसाब जे तहत तयारु कयल, चयो त वियो आहे क़ौमी निसाब जे तहत तयारु कयल, पर किथे बि क़ौमी निसाब खे उनखे अंदरि ॾिठो ई कोन वियो आहे त क़ौमी निसाब में आहे छा या उन में कहिड़ी ॻाल्हियुनि तजिज़ियो कयो वियो आहे। उन्हनि सभिनी शयुनि खे पहिरें खां पंजे ताईं जा सिर्फ़ु वधीक 6, 7, 8 खां कोन्हे, पहिरें खां पंजे ताईं जो तजिज़ियो आहे। इन तजिज़िये में ख़ासि तौर ते जिन शयुनि खे नज़र रखियो वियो आहे उहे आहिनि जुमिलनि जी बीहक जूं निशानियूं, सूरत ख़ती, सिंधी व्याकरण, मवाद जी चूंड ऐं तरतीब, ऐं उन सां गॾोगॾु मज़हबी हम आहंगी लफ़्ज़नि जी चूंड, उनखे ख़ासि तौर ते ॾिठो वियो आहे। पर हाणे जीअं त ही सभई जेके शयूं आहिनि उहे सभु जो सभु सिंधी व्याकरण सां लाॻापियल आहिनि, पर इन्हनि खे धार इन करे कयो आहे त जीअं असां जंहिं ॿार खे पढ़ाइण था वञूं, असांखे ख़बर हुजणु घुरिजे त उन ॿार जी लेवल कहिड़ी आहे, उन जी बुनियाद छा आहे ऐं कहिड़े नमूने सां लिखी सघे थो। पहिरें दर्जे जे ॿार खे ई असां मथे में हणूं था त 10 जुमिलनि जा 10 जुमिला लिखी ॾेखारियो, जिथे करिकुलम में निसाब में वाज़े कयल आहे त 2 अखरी ऐं 3 अखरी लफ़्ज़ टोड़े जोड़े ऐं लिखत वारो लिखी सघे। उन जे बजाए उन में जेको आहे सो जुमिलनि जी बीहक एॾी त पेचीदा ऐं मुश्किल ऐं ॾुखी रखी वई आहे जंहिंखे असां ॿार सम्झण खां क़ासिर आहे। केतिरनि ई जॻहियुनि ते ही जेके जुमिला अव्हांखे ॾाढो मुख़्तलिफ़ किताबनि जेके ॾिना उन्हनि मां रखिया आहिनि, ऐं इन्हनि जा दुरुस्त इस्तेमालु ऐं ग़लति इस्तेमालु पूर्ण आहे। हाणे मथियों जेको कारण लिखियो आहे, जानवरनि ऐं पखियुनि सां आउं प्यारु कंदो आहियां, हिन में जेको फ़ाइल आहे उनखे पोइ ते रखियो वियो आहे, ऐं असांजा इस्म जेके आहिनि जानवर ऐं पखियुनि खे अॻियां रखियो आहे, जॾहिं त उन जो दुरुस्त इस्तेमालु हुजे आउं जानवर ऐं पखियुनि सां प्यारु कंदो आहियां। ऐं केतिरा ई जुमिला आहिनि जेके हिते ग़लति लिखियलु आहिनि, उन्हनि खे कोशिशि कई आहे त दुरुस्त करे या दुरुस्त लिखण जी कोशिशि कई वञे। ईअं आहे, हिकु राति काफ़रनि संदनि घर मुबारक खे घेरो कयो, हिकु राति काफ़रनि संदनि घर मुबारक जो घेरो कयो, माना ॿोलीअ जो बिगाड़ जेको आहे उहो असां ॿार खे बुनियादी तौर ते ॾियूं था त ॿोली कीअं ॻाल्हाइणु घुरिजे ऐं कीअं हुजणु घुरिजे। उन्हनि केतिरनि ई जुमिलनि में असांखे ते में जो त को ख़ासि ख़्यालु रखियो ई न आहे। इन जॻह सां ॿियो, पाण ॿार हूंदे बि पाण सगोरन ख़ातमुन नबीय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत क़बूल कई, कंहिंजी पिया ॻाल्हि कनि, साॻियो ई पाण 2 भेरा, जॾहिं त जे हज़रत अली करमुल्लाह वजह जो सबक़ु आहे उन में लिखियलु हुजे हज़रत अली करमुल्लाह वजह नंढो ॿार हूंदे बि पाण सगोरन ख़ातमुन नबी, माना वाज़े थी वेंदो त ॿार खे त असां पढ़ाइणु कंहिंजे बारे में था चाहियूं ऐं कंहिंजे ॻाल्हि में मुतालिक़ इहा ॻाल्हि आहे। अहिड़े क़िस्म जा केतिरा ई जुमिला आहिनि किताब में। ख़ासि तौर ते हिते मां चंद जुमिला रखिया आहिनि त जीअं पंहिंजी प्रेज़ेंटेशन जेको कंप्लीट करे सघां। ईअं ई बीहक जूं निशानियूं पिणु इंतिहाई अहम हूंदियूं आहिनि त जीअं असां सम्झी सघूं त कहिड़े नमूने सां ॿारु किथे रुके, किथे झुके, या उनखे छा चवणु चाहे थो। हिननि में सभु इंटरकनेक्टेड यानी कि गॾियल आहिनि, पर उनजे बावजूदि हिते अव्हां ॾिसंदो मुक़ीम अदा अलॻि अलॻि आहे, पर हेठियों जेको सावन अखर में लिखियलु आहे अदा मुक़ीम उनजो दुरुस्त थी सघे पियो। ऐं हेठां ॿियो लिखियलु आहे कॾहिं सर्दी थिए थी। जेके बि निजी इदारनि पारां किताब छपायल आहिनि, ख़ानगी इदारनि छपायल आहिनि, उन्हनि में किथे बि इहो इस्तेमालु न कयो आहे त सीउ थिए थो। असां वटि उर्दूअ जो असरु एतिरो वधी वियो आहे जो हिकिड़े माण्हू पंहिंजो हिकिड़ो किताबु तयारु करे थो, इदारे खे ॾिए थो, कमाई जो ज़रियो बणाए छॾियो अथनि, हिकिड़ो ई माण्हू किताबु ठाहे थो। हिकु माण्हू किताबु न ठाहींदो आहे, मुख़्तलिफ़ ज़हन हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ज़हन मिली करे किताबु ठाहे सघनि था, पर ही जेके किताब आहिनि हिकिड़े फ़र्द जा ठहियल आहिनि, ऐं वरी उनखे वरी चेक बि हिकिड़े ई फ़र्द कयो आहे, जॾहिं त इहा असांजे करिकुलम जी या निसाब जी घुर्ज न हूंदी आहे। मुख़्तलिफ़ माण्हू या मुख़्तलिफ़ स्कॉलर, मुख़्तलिफ़ लेखक या इदारा उहे किताब या सबक़ लिखी ॾींदा आहिनि त जीअं उन्हनि खे वधीक बहितर सां बणाए सघिजे। अहिड़े नमूने सां हिते ज़िद थींदी कोन्हे, ज़िद थींदो आहे। अहिड़ा ई केतिरा ई जुमिला पुण हिते आहिनि, इहा ज़िद न हूंदी। संदसि मज़ार संदसि पोटे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ठहिरायो। हाणे जॾहिं असां ॿारनि खे पहिरें ॿार ऐं ॿिएं क्लास जे ॿार खे अहिड़ा जुमिला पढ़ाईंदासीं त हू अॻिते हली बि उहो अहिड़ी सम्झो असांखे कोन चवंदो
असांखे ई चवंदो त हीअ असांखे तव्हां पंहिंजे किताबनि में लिखी ॾिनी आहे ऐं असांजो ॿारु असां खां वधीक उन किताब ते एतबार कंदो आहे। मुंहिंजी नंढड़ी मूंखे चवंदी आहे अबू किताब में लिखियलु आहे मां इहो पढ़ंदसि, तव्हां सही कोन आहियो के। त हाणे जॾहिं असांजी किताबनि में ई संदसि मज़ार संदसि पोटे ॿ ज़मीर हिकिड़े ई हंधि पिया था इस्तेमालु थियनि, जॾहिं त जे हेठि थी सघे पियो संदसि मज़ार हज़रत शाह लतीफ़ भेटाई ठहराई, अलॻि अलॻि इन खे करे सघिजे पियो। अहिड़े ई नमूने सां ॿिया ही बीहक जूं निशानियूं मां पहिरियों ॿुधायूं, पर हाणे इन बीहक जी निशानियुनि खे किथे किथे बीहणु घुरिजे इन्हनि खे हाईलाइट कयो आहे। ॾेढ खे त परे थी कयो, किताबनि में लिखियो पियो आहे 150 साल। 150 सालनि जे हिन वॾे अरसे में मुस्लमाननि बि सुख जो साहु त खयो, साहु न खयो जॻह ते साहु त खयो, पर हिननि पंहिंजी बिञायल वाघ माप वठण लाइ ॾाढा हथ पेर हया। न जुमिले जो हथु न पेर काॾे वञे थो का ख़बर ई कोन थी पए। अहिड़े ई नमूने सां इहा अंग्रेज़ चालाक हूंदा हुआ, हुननि पंहिंजे हुकूमत जा पेर पुख़्ता करण लाइ खेनि हीला हलाया। छा था सम्झाइणु चाहिनि, छा था ॿुधाइणु चाहिनि, छा थो चवणु चाहे, का ख़बर कोन थी पए। एतिरा केतिरा ई जुमिला ऐं केतिरा ई पैराग्राफ असांजी किताबनि में ईअं शामिल आहिनि। 3 रंगनि में मुख़्तलिफ़ जेको आहे सो हीअ लिखिया जुमिला आहिनि, किथे बि बीहक जी निशानी कान्हे का, जेकॾहिं आहे बि त फुल स्टॉप उते लिखियलु आहे। हाणे जॾहिं पाण सॻोड़ा थोरा वॾा थिया ऐं संदसि उमिरि मुबारक अञा 4-5 साल मस थी त पाण बि हले माना ॿार जेको पहिरें ऐं ॿिएं क्लास ही जेके मिसाल मां रखियल आहिनि पहिरें ऐं ॿिएं क्लास मां रखिया आहिनि। असांजो ॿारु सादो जुमिलो 3 खां 4 लफ़्ज़नि ते मस पढ़ी सघे थो, उनखे 2.5 सिटुनि जो 3 सिटुनि जो जेको जुमिलो ॾिनो हूंदो जिते कंहिं क़िस्म जी का बि बीहक जी निशानी शामिलु कोन्हे का। हुजणु ईअं घुरिजे त नंढा नंढा जुमिला हुजणु घुरिजनि ऐं उन नंढनि जुमिलनि जे मुताबिक़ ई जेको आहे सो असांजो करिकुलम तयारु थियणु घुरिजे। हीअ हिकु मुख़्तलिफ़ आहे जंहिंमें जंहिंजो जुमिलो न मिले थो, न मक़सदु मिले थो, न मफ़हूम मिले थो। हू पाण अदबी कॉन्फ्रेंसनि जलसनि ऐं महफ़िलुनि जो मोर हो, मौजूदा वक़्तु पढ़ियल लिखियल ऐं इल्म अदब सां सींगारियल संदसि ज़बान जो ॼाणू ते आलिम साहिब जो एहसान आहे। कंहिं ते या का ख़बर कोन थी पई आहे। अक़ीदे मूजिबि अखर इख़लाक़ ते वॾो असरु विझनि था। सिंधी ॿोलीअ में लासानी कमु कयो, संदसि केतिरा ई किताब मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखियल आहिनि। डॉक्टर साहिबु हिकु अदीब ऐं तालीम जे शोबे में कयल ख़िदमतूं पुर्ण तारीफ़ लाइक़ु आहिनि। काॾे थो वञे का ख़बर कोन थी पए जुमिले जी, त जुमिलो जॾहिं असां पाण इन खे सम्झी कोन था सघूं त नंढड़ो ॿारु उन खे कीअं सम्झी ऐं उन खे वरी पढ़ी सघंदो। इन खां अलावा इते ई इन्हनि किताबनि में हिकु एॾी वॾी त या किताब हूंदो आहे ॼाण, उन में असां ॼाण था ग़लति कयूं त फातिमा जिना कलकत्ते मां असल में कई आहे, डॉक्टरी कया कलकत्ते मां, किताबनि में लिखियलु आहे मुंबई मां। ॿिए हंधि अलामा दाऊद पोतो 1896 में पैदा थियो, किताबनि में लिखियलु आहे 1887 में पैदा थियो आहे। अहिड़ियूं केतिरियूं ई ग़लतियूं आहिनि जंहिंखे मां हिते खणी अचण खां पहिरियों पंहिंजो जेको मुख़्तलिफ़ जेको मक़ालो आहे तवील मां उन में पेश कयो आहे। उन खां पोइ ई असांजो सूरत ख़ती जेका इंतिहाई अहम तरीन जेको सो मामिलो आहे सूरत ख़तीअ जो, उन सूरत ख़तीअ खे ई जेकॾहिं असां किताबनि में दुरुस्त न कंदासीं त ॿारु असांजो सुभाणे उहो ई लिखंदो। उनखे कंहिं क़िस्म ते असां ॿार ते मयार आहे ई कोन। असांजा किताब जॾहिं छपाई जे मरहले में वञनि था, उन छपाई जे मरहले में वञण खां असांखे प्रूफ रीड करणु घुरिजे त असां जेको किताब छापियूं था पिया या छपिजे पियो थो, छा उहे प्रूफ जो चुकूं था त किथे कोन रहिजी वियूं आहिनि। उन्हनि खे साम्हूं रखंदे ही कुझु लफ़्ज़ आहिनि जेके इन्हनि किताबनि मां चूंडे करे हिते न विया आहिनि हिलाल अहमद, जेके ग़लति ऐं दुरुस्त सूरत ख़ती सां अव्हां जे साम्हूं पेश कया विया आहिनि। ऐं हिकिड़े हंधि न, केतिरनि ई हंधनि ते इहा साॻी कार लॻी पई आहे त इहे लफ़्ज़ ईअं ई लिखियलु आहिनि। बार बार जेको उनखे वरजाइण जे करे मां हिते हिकु मख़सूस लफ़्ज़ हिते खणी हिते रखिया आहिनि। उन खां पोइ आहे सिंधी व्याकरण, जीअं त पोयों हिसो बि सिंधी व्याकरण जो ई हो, पर करिकुलम में सिंधी व्याकरण खे अलॻि सां शामिलु कयो वेंदो आहे त जीअं ॿारु उनखे सम्झी सघे। ॿार जो जेके करिकुलम में आहे उन जे मुताबिक़ ही असांजूं शयूं हुजणु घुरिजनि। अखरनि ऐं लफ़्ज़नि साधन जुमिलनि खे उतारे सघे, अखरनि ऐं लफ़्ज़नि खे जोड़े टोड़े गॾे लिखी सघे, 2 अखरी 3 अखरी 4 अखरी 5 अखरी पदनि जा लफ़्ज़ लिखी सघे, सादा जुमिला ॿुधी लिखी सघे। पर दर्सी किताबनि में इन जो उबतड़ आहे। इहा मश्क न आहे पहिरें क्लास जे ॿार खे, इहा मश्क न आहे हेठि ॾिनल बेत जी शेर जी सम्झाणी लिखो, शेर जी सम्झाणी उहो पहिरें क्लास जो ॿारु लिखंदो। अहिड़े नमूने सां हीअ वरी ॿी जेका आहे पटाटो बाबति के बि 5 जुमिला लिखो, पहिरें क्लास जो ॿारु आहे। अहिड़े ई नमूने सां ज़माने जी तब्दीली आहे मां हू करे सघे, साॻी माना लफ़्ज़ सम्झी सघे, माना जे ख़्याल खां मुतज़ाद लफ़्ज़ सम्झी सघे। अहिड़े नमूने जी का बि हिन में
शयूं शामिलु आहिनि त अण सिधी रीति सिधी रीति किथे बि शामिलु कोन्हनि के। अहिड़े हिन सां हीअ जेके जाब जा जेके शामिलु आहिनि, इस्तिलाहनि जी सम्झाणी लिखो, ॿिटा लफ़्ज़ लिखी ॾेखारियो, मज़मून लिखी ॾेखारियो, फ़िल मुतहदी मजहूल लिखी ॾेखारियो। किथे ज़रूरु न करिकुलम में किथे ज़रूरु ज़ाहिर आहे त फ़िल आहे छा, बुनियादी लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे लिखियो वेंदो, पर उनजे बावजूदि बि उन्हनि सभिनी शयुनि खे ज़ाहिर कयो थो वञे। टाइम घटि हुजण जे करे मां हिन खे मुख़्तसिर कयां थो, ऐं इन केतिरनि शयुनि जा जेके वाज़े आहिनि शयूं उन्हनि खे रखूं था पिया त हीउ असांजो करिकुलम आहे। इनखे वाज़े जेको मुंहिंजो मुकालो ईंदो उन मुकाले में इनखे वाज़े तौर ते लिखियो पियो आहे, ॿुधायल आहे, पर असांखे ज़रूरत आहे त इन्हनि किताबनि खे हिकु दफ़ो ॿीहर तरमीम कयो वञे, सुधारियो वञे, ऐं उन्हनि इदारनि खे ऐं उन्हनि लेखकनि खे जेको आहे सो इल्तिजा कई वञे त पंहिंजे जॾहिं किताबु छपायो था त उन्हनि खे कंहिं ॿिए खां लिखी ॾेखारियो। महिरबानी।